भाई लोग चवंदा तो कराची तो है ही हमारा सिंध के जे पी जी जागीर ना है को बि हिते हुकूमत में अचे तो उहो पंहिंजो पेट भरण में पूरो आहे। रतोदेव में सिंध जे अॾे पुट शहीद बशीर खान कुरैशी 13वीं वरसी तक़रीब मुनक़िद कई हुई, जंहिंमें जीअं सिंध क़ौमी महाज़ मर्कज़ चेयरमैन सनान खान कुरैशी, सीनियर वाइस चेयरमैन अमजद महसर, तर सुमरो, मोमिन समो, दीदार शाम, नायाब सरकश सिंधी, इलाही बख्श पिकेट, जसाफ मरकजी चीफ ऑर्गेनाइजर अशरफ कल्होड़ो, अजीजुर रहमान शेख, आसिफ ओढो, जुबैर भुट्टो समेत सिंध जे कुट कुर्छ मां हज़ारे जिस्कम ऐं जिसाफ कारकुननि बशीर खान कुरैशी जे आशिकनि वॾे अंग में शिरकत कई। हिन मौक़े ते जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो त अॼु सिंध जे अॾे पुट शहीद बशीर खान कुरैशी जी 13वीं वरसी आहे, जंहिं सिंध जे आशिक सॼी उमिरि सिंध धरती लाइ जदोजहद कंदे गुज़ारी। सिंधु दरिया जे पाणी लाइ शहीद जी जदोजहद हिकु मिसाली जदोजहद रही आहे। सिंधु दरिया मथां पंजाब ऐं वफ़ाक़ पारां कालाबाग डैम ठाहिण जो मसइलो हुजे या ग्रेटर थल केराल जो मंसूबो हुजे, शहीद अकेले से सॼे सिंध में तारीख़ी एहतिजाज करे सिंध जे रोडनि ते तारीख़ी धरना हया। सिंध में आम हड़तालूं करायूं, प्रेस क्लबनि ते बुख हड़तालूं कयूं ऐं सिंध जे पाणी वारे मसइले ते गॾियल जदोजहद जो मुख्य हिसो रहियो। आख़िर में सनान खान कुरैशी 6 नवां केनाल अॾण ख़िलाफ़ समूरी सिंध में 20 अप्रैल ते हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो आहे। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त रतोदेव में सिंध जे अॾे पुट शहीद बशीर खान कुरैशी जी 13वीं वरसी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जे मौक़े ते चेयरमैन सनान खान कुरैशी 20 अप्रैल ते हड़ताल जो सॾु ॾिनो आहे। शहीद बशीर खान कुरैशी हलो अज सिंध जे अॻे पुट शहीद बशीर खान कुरैशी जी 13वीं वरसी आहे। सिंध जे आशिकनि सॼी उमिरि सिंध धरतीअ सां जदोजहद कंदे गुज़ारी। सिंधु दरिया जे पाणीअ लाइ शहीद जी जदोजहद हिकु मिसालिया जदोजहद आहे। सिंधु दरिया मथां पंजाब ऐं वफ़ाक़ पारां कालाबाग डैम ठाहिण जो मसइलो हुजे या सॼी सिंध में तारीख़ी एहतिजाज करे सिंध जे रोडनि ते तारीख़ी धरना आया। सिंध में ते बुख हड़तालूं कयूं ऐं सिंध जे पाणीअ वारे मसइले ते गॾियल जदोजहद जो मुख्य हिसो रहियो। पाणीअ वारी जदोजहद में केस में रूपोश रहियो ऐं जेलनि जो सीगार पिण रहियो, जंहिं जे नतीजे में पंजाब खे मजबूर थी सिंधु दरिया मां पाणीअ जे गैर कानूनी मंसूबे खे रद्द कयो। उहो ई सबबु हुयो जो अॼु संदसि लाजवाब जदोजहद खे सलाम पेश करे थी।